प्यारा शागिर्दो भलीकार आऊं या किरशनलाल परमार। गुज़रियल वीडियो में असां रीडर जे सबक पहिरियों जी मश्क कईसीं। अॼु असां पढ़ंदासीं सबक ॿियो। सबक ॿियो अल्लाह साईं। अल्लाह हिकु आहे, असांखे अल्लाह साईं पैदा कयो आहे। हू हर हंधु हाज़ुर आहे। ज़मीन ऐं आसमान बि उन जोड़िया आहिनि। सिज चंड ऐं तारा बि हुन पैदा कया आहिनि। हू असांखे रोज़ी रसाए थो। धणी सॻोरो महिरबान ऐं बाज़ारो आहे। हवा पाणी ऐं रोशनी हुन पैदा कया आहिनि। असीं हुन जी इबादत करियूं था। असीं उन खां ई मदद घुरूं था। हाणे तव्हांखे हिजे सां सम्झायां थो। हिसीन ज़बर स बेज़र ब कॉफिश को सबक बेज़र बे ये वायो बेयो अलिफ लाम ज़बर लाम खड़ी ज़बर ला हे पेशो अल्लाह। इलाम ते टिन अणनि वारी जेका निशानी ॾिसण में अचे थी हिनखे शद चइबो आहे ऐं शद जे अखर ते अचे थी उहा अखर ॿ दफ़ा चयो वेंदो आहे ऐं शद मथां ई अलिफ नंढड़े अलिफ जहिड़ी निशानी पई आहे हिनखे उभी ज़बर चइबो आहे ऐं उभी ज़बर खे खड़ी ज़बर बि चइबो आहे। सीन अलिफ सा हमज़ो ये नून ज़ेर ई साईं। अलिफ लाम ज़बर अल लाम खड़ी ज़बर ला हे पेशो अल्लाह। हे ज़ेर हे काफ पेश को हिकु अलिफ मद्दा है ये है आहे। अलिफ ज़बर सीन अलिफ नून सां असां खे ये के अलिफ लाम ज़बर अल लाम खड़ी ज़बर ला हे पेशो अल्लाह। सीन अलिफ सा हमज़ो ये नून ज़ेर ई हमज़ो ज़बर साईं। पे ये ज़बर पे दाल अलिफ दा पैदा काफ ज़बर क ये वायो कयो अलिफ मद्दा है ये है आहे। हे वाओ पेशू हे ज़बर रे ज़बर हर हे नून ज़बर हन दाल पेश दो हन दो हा अलिफ हा दाद पेश दो रे पेशरो हाज़ुर अलिफ मद्दा है ये है आहे। जे ज़बर ज़ मीम ये ज़र मी नून ज़बर न ज़मीन हमज़ो दो ज़र हैं अलिफ मद्दा सीन ज़ेर से मीम अलिफ मा नून ज़बर न आसमान बे ज़बर ब अलिफ पेशो नून ज़बर न उन जीम वाव जो डे ज़ेर डे ये अलिफ या जोड़े या अलिफ मद्दा हे ज़ेर हे नून ज़ेर ने आहेने। सीन ज़ेर से जीम पेश जो सिजो चे नून ज़बर चन डाल पेश दो चंडो हमज़ो दो ज़र हैं ते अलिफ ता रे अलिफ रा तारा बे ज़बर ब हे पेशो नून ज़बर न हुन पे ये ज़बर पे दाल अलिफ दा पैदा काफ ज़बर क ये अलिफ या कया अलिफ मद्दा हे ज़ेर हे नून ज़ेर ने आहेने। हे वाओ पेशू अलिफ ज़बर सीन अलिफ नून सां असां खे ये खे रेवावरो जे ये ज़रजी रोज़ी रे ज़बर सीन अलिफ सा हमज़ो ये रसाए थेवाव तो दाल ज़बर ध नून ये ज़रनी धणी सीन ज़बर स गेवाव गो रेवावरो सगोरो मीम ज़बर म हे ज़ेर हे रे ज़बर बे अलिफ बा नून पेशनो मेहरबानो हमज़ो दो ज़र हैं बे अलिफ बा जे अलिफ जा रेवावरो बाजारो अलिफ मद्दा हे ये है आहे। ज़बर वाव अलिफ बा हवा पे अलिफ बा नून ये ज़रनी पानी हमज़ो दो ज़र हैं रेवावरो शीन ज़बर श नून ये ज़रनी रोशनी हे पेशो नून ज़बर न हुन पे ये ज़बर पे दाल अलिफ दा पैदा काफ ज़बर क ये अलिफ या कया अलिफ मद्दा हे ज़ेर हे नून ज़ेर ने आहेने। अलिफ ज़बर सीन ये नून ज़ेर सी असीं हे पेशो नून ज़बर न हुन जीम ये ज़ेर जी अन ज़ेर ए बे अलिफ बा दाल ज़बर द ते ज़बर त इबादत काफ ज़बर क रे ज़ेर रे ये वाव नून पेशूं करियूं थे अलिफ था अलिफ ज़बर सीन ये नून ज़ेर सी असीं अलिफ पेशो नून ज़बर न उन खे अलिफ नून खां हमज़ो ये ज़ेरी मीम ज़बर म दाल ज़बर द मदद के पेश गो रे वाव नून पेशरूं गुरूं थे अलिफ था। उम्मीद आहे त हिन लफ़्ज़नि जी हिजे तव्हांखे सम्झ में आई हूंदी। अॼु असां रीडर जो सबक ॿियो पढ़ियोसीं। ईंदड़ वीडियो में असां हिन सबक जी मश्क कंदासीं। अॼु जी मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। सब्सक्राइब कजो। महिरबानी।